राणीपुर में पीरन जी हवेली में जिन्सी ऐं जिस्मानी तशद्दुद में मारिजी वियल ॿारड़ी फातिमा फरड़ो केस में असद शाह जे ड्राइवर समेत वधीक 12 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। 11 जवाबदारनि खे राणीपुर जी हवेली मां गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त असद शाह जे ड्राइवर एजाज़ ख़ासखिली खे कराचीअ मां गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त एजाज़ ख़ासखिली ते इल्ज़ाम आहे त हुन हिना शाह खे फ़रार करायो। एजाज़ ख़ासखिली हिना शाह खे फ़रार कराइण बाद रूपोश थी वियो हो। पुलिस सुबुह राणीपुर में हवेली ते छापो हणी 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो, जॾहिं त ॿी कार्रवाई में 6 शकी जवाबदारनि खे बि गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार कयल जवाबदारनि जा DNA सैंपल बि वरिता विया आहिनि। जवाबदारनि जा नाला शौकत अली अब्बासी, वाजिद अली घांगरो, अकरम लाशारी, सजण जोगी ऐं मेहरुद्दीन वंडीर ॿुधाया पिया वञनि। जॾहिं त शकी जवाबदारनि में साजिद शाह, एजाज़ शाह, महताब शाह, मुश्ताक शाह, आफ़ताब अली ऐं लियाकत शेख शामिल आहिनि। पुलिस हेल ताईं 22 ॼणनि जा DNA सैंपल वठी चुकी आहे, जिन खे मैच कयो वेंदो। मुख्य जवाबदार हिना शाह ऐं संदसि पीउ फयाज़ शाह हेल ताईं रूपोश आहिनि। इन खां अॻु गिरफ़्तार कयल 3 जवाबदारनि खे जांच कमेटी में शामिल SHO बेडोही करार ॾिनो हो ऐं चयो हो त जवाबदारनि वटि सबूत आहिनि त हू बेडोही आहिनि ऐं खेनि आज़ादु कयो वियो आहे। अहिड़ियूं ख़बरूं मीडिया में अचण बाद हू पंहिंजे बयान तां फिरी वियो हो ऐं पुलिस वारो करे साॻियनि जवाबदारनि खे ॿीहर पकिड़े तस्वीर जारी कई त हू पुलिस जी हिरासत में आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त सहूलियतकारनि खे 50 लख रुपयनि जी डील तहत बेडोही करार ॾिनो वियो हो। सोशल मीडिया ते सवाल कयो पियो वञे त जेके इल्ज़ाम पुलिस ते लॻाया पिया वञनि, छा उहे दुरुस्त आहिनि? छा फातिमा केस खे लोड़ियो वेंदो? ॿिए पासे ज़रियनि जो चवणु आहे त असद शाह पुलिस सां सहकार न पियो करे ऐं मोबाइल फोन जो पासवर्ड न पियो ॾिए। सिंध पुलिस पारां अहिड़ो मौक़िफ़ अदालत में पेश कयो वियो। सवाल कयो पियो वञे त छा पुलिस देर वारा हुरबा इस्तेमाल करे रही आहे? ॿिए पासे राणीपुर वाक़े ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहरनि जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त कातिलनि खे फाही ॾियण जी घुर कई पई वञे।